मेहरबानी करो खुदा के वास्ते, खुदा के वास्ते, खुदा के वास्ते, हमारे पुलिस को मारे जानो 4-5 बजे ना थी वासी भी ना किया खुदा के वास्ते खुदा। जी नाज़रीन, असां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नापरकोट भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ो पुलिस चौकी वटां नामालूम हथियारबंदनि तां अगवा थियल ट्रक ड्राइवर सादिक लाशारी के पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। 5 महीना गुज़रण बावजूद पुलिस मुगी के बाज़ियाब करण में नाकाम वही आहे। ॾुआरनि पारां मुगी मथां तशद्दुद जी वीडियो वायरल थी आहे। जी नाज़रीन, असां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ो पुलिस चौकी वटां इंडस हाईवे तां 5 महीना पहिरियां नामालूम हथियारबंदनि तां अगवा थियल ट्रक ड्राइवर सादिक लाशारी के ज़िले शिकारपुर तोड़े नापरकोट पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। ॾुआरनि पारां मुगी मथां सख़्तु तशद्दुद कयो पियो वञे, जेका वीडियो वायरल थी आहे। अचो त ॾिसूं था। मेहरबानी करो खुदा के वास्ते, खुदा के वास्ते, हमारे पुलिस को मारे जानो 4-5 बजे ना थी वासी भी ना किया खुदा के वास्ते।